नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत कुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस वधीक 69 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 25,604 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,909 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 6.21% रही। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु खैरपुर ज़िले जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी करूंडी में पीपी अॻवान शिराज राजपर जी आजाणे में शिरकत कंदो। पीपी चेयरमैन रानीपुर में पीपी एमएनए फज़ल शाह जिलानी ऐं एमपीए अहमद रज़ा शाह सां संदसि वालिदा जी वफ़ात ते ताज़ियत कंदो। पीडीएम अॼु कराची में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। जलसे खे मौलाना फज़ल रहमान, शहबाज शरीफ़ ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। पीडीएम सिंध जे मसइलनि खे उजागर करण ऐं हक़नि लाइ आवाज़ उथाइण जो ऐलान करे छॾियो। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त सॼे मुल्क में जलसनि जो फ़ैसिलो कयो आहे। रोड कारवां हलाईंदासीं। मुल्क में अणएलानियल मार्शल लॉ आहे। धांधली जी पैदावार हुकूमत खे चूंड सुधारण जी इजाज़त न ॾींदासीं। सुधारण जे नाले ते ग़ैर क़ानूनी क़दमनि जी हिमायत न कई वेंदी। सॼी दुनिया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खे रद्द करे छॾियो आहे। पीडीएम सिंध जे मसइलनि खे उजागर कंदी। पीपी पीडीएम जी पुठीअ ते छुरो हयो। पीपी जे मसइले खे ॿीहर बहस में न आणियो। पीटीआई सरकार रुॻो अवाम खे बेरोज़गार करण आई आहे। नियाज़ी सरकार जी 3 सालनि वारी कारकर्दगी ॿुड़ी आहे। कराची में अॼु वारो जलसो तारीख़ी साबित थींदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जेलनि खे टास्क ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त जेला पंहिंजे हक़नि जी तहफ़ुज़ करणु ॼाणनि था। नाअहल ऐं नालाइक़ हुकूमत जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु रहणो पवंदो। महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत तब्दीली जो असल चेहरो आहे। हीअ ख़ान साहब जी आख़िरी हुकूमत आहे। पीटीआई हुकूमत ख़िलाफ़ जल्द एहतिजाज जो सॾु ॾींदासीं। अवाम सां गॾिजी हिन ज़ालिम हुकूमत मां जिंद आजी कई वेंदी। नियाज़ी हुकूमत अवाम खे परेशानियुनि में मुब्तला करे छॾियो आहे। पाण सभिनी खे शहीद बेनज़ीर भुट्टो जी मिशन खे पूरो करिणो आहे। इमरान ख़ान 50 लख घर ॾियण जो वाइदो करे ग़रीबनि खे अझा ऐं रोज़गार खसे वरितो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो टंडोलायार में मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि खे खिताब। हीअ आख़िरी भेरो आहे अॻिते सिंध ते पीटीआई जी हुकूमत हूंदी। दुनिया अफ़गानिस्तान में जारी सूरतहाल खां इंसानी बहरान जे ख़तरनि खे सम्झे। आलमी ताक़तुनि अखियूं बंदि कयूं त अफ़गानिस्तान जो बहरान वधी सघे थो। असांखे फ़ैसिला ताक़त सां न अकुलमंदीअ सां करणु घुरिजनि। अफ़गानिस्तान जी तबाही जो इंतज़ारु न कयो वञे। अफ़गानिस्तान मां नेकाली वारे अमल में पाकिस्तान जी कोशिशुनि जी पूरी दुनिया तारीफ़ करे थी। अफ़गानिस्तान में हुकूमत ठाहिणु पाकिस्तान जो कमु न आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस।